सिक्योरिटी फोर्सेस जो टांक में गुझे इतलाह ते ऑपरेशन 7 दहशतगर्द माजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे थाकनि खे तबाह कयो वियो। फैजाबाद धरणे जे ज़िम्मेवारनि जो तयन करण लाइ 3 रुकनी कमीशन क़ाइम। सरबराही अॻूणो IG अख्तर शाह कंदो। कमीशन के 2 महीननि अंदर पब्लिक ऑफिस होल्डर, गुझनि इदारनि, सरकारी मुलाज़िमनि या 2 माण्हुनि जे धरणे में मुलविस हुअण जे हवाले सां हक़ीक़तुनि जो तयन कंदी। चीफ जस्टिस कादी फाइज़ सां रिमार्क्स न आहिनि त कमीशन तोड़ोके वज़ीर आज़म, आर्मी चीफ ऐं चीफ जस्टिस जे उहिदनि ते फाइज़ माण्हुनि खे बि तलब करे सघे थी। हाज़िर न थियण ते खेनि गिरफ़्तार बि कराए सघिजे थो। सच सभिनी खे ख़बर आहे, पर ॻाल्हाइण जी हिमत को बि नथो करे। निगरान वज़ीर आज़म भारत में अक़लियतनि ख़िलाफ़ ज़ुल्मनि ते डोज़ियर जारी करे छॾियो। डोज़ियर में चयो वियो आहे त भारत में मुसलमाननि ख़िलाफ़ तारीख़ जी बदतरीन नस्लकशी जारी आहे। आलमी कन्वेंशन जे मुआहिदे तहत भारत नस्लकशी रोकण जो पाबंद आहे। हिंदू तवा नज़रियो रखंदड़ माण्हू अक़लियतनि जे इबादत गाहुनि खे तबाह करे रहिया आहिनि। अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त लॉन्च कयल डोज़ियर में मुसलमान, ईसाइन ऐं ॿियनि अक़लियतनि जे इस्तेहसाल जा वाक़िया शामिल आहिनि। जदीद दौर में पेश ईंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियणो पवंदो। तब्दीली आणींदड़नि रुगो साड़ ऐं गारियूं समाज में आंदियूं। 5 साल मुंहिंजो न पर मुल्क जो नुक़सान थियो। नवाज शरीफ जो कोयटा में इजलास दौरान ख़िताब। चयाईं बलूचिस्तान जे शागिर्दनि खे मुल्की बहितरीन तालीमी इदारनि में पढ़ण जो हक़ आहे। असां पंहिंजे हुकूमती दौर में बलूचिस्तान में रोड जो ॼार विछायो, डेम्स ठाहिया। बलूचिस्तान ऐं KP समेत सॼे मुल्क मां दहशतगर्दी ख़तम कई। मुस्लिम लीग नून मुल्क में क़ौम खे बहराननि मां कढण लाइ पुरज़म इत्तिहाद ऐं भाईवारी जो अमल अणटर करार। शहबाज शरीफ चयो आहे त सभु तज्ज़ियो कनि त ग़लतियूं किथे थियूं। मुनासिब ॻाल्हि इहा आहे त असां सभु पंहिंजी ॻिचीअ में झाती पायूं। रोइण पिटण इल्ज़ाम बाज़ीअ सां कुझु न थींदो। असां गॾिजी मुल्क जा माशी ऐं समाजी मसइला हल करणा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी नंढे भाउ वांगुरु आहे। साइंस 16 महीना गॾु कमु कयो, हिन सां सुठा लाॻापा हुआ ऐं आहिनि, पर क़ौम नवाज़ शरीफ खे वज़ीर आज़म चूंडींदी त उमीद त सभु उन फ़ैसिले खे क़बूल कंदा। शहबाज शरीफ जी कोयटा में सरवान हाउस ते नवाब असलम रईसानी ऐं लश्करी रईसानी सां मुलाक़ात। असलम रईसानी खे नून लीग में शमूलियत जी दावत ॾिनी। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज शरीफ जी अदलिया मुखालिफ़ तकरीरुनि बाबति दरख़्वास्त ख़ारिज थी वई। नवाज शरीफ जी 2018 वारे बयान ते संदसि ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी कार्रवाई जी दरख़्वास्त कई वई हुई। इस्लामाबाद जी अदालत नवाज शरीफ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त पैरवी न ख़ारिज करे छॾी। IMF जी मैनेजिंग डायरेक्टर क्रिस्टीना जाचीवा चयो आहे त पाकिस्तान सां हलंदड़ हफ़्ते ॻाल्हियूं थी वेंदियूं। पाकिस्तान सां डील जे घणो वेझो आहियूं। पाकिस्तानी इख़्तियारियूं इंतहाई ॾुखियुनि हालतुनि में प्रोग्राम ते अमल करे रहियूं आहिनि। अमेरिकी रिसाले ब्लूमबर्ग खे इंटरव्यू ॾींदे क्रिस्टीना जाचीवा चयो आहे त पाकिस्तान खे GDP जो टैक्स 12 मां वधाए 15% ताईं वधाइण जी तजवीज़ ॾिनी आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो आख़िरी ॾींहुं ज़रियनि जो चवणु आहे त बैंकुनि जे मुनाफ़े ते 55 अरब रुपयनि ताईं जो फंड फॉल टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त रुगो हिकु पार्टी खे लेवल प्लेइंग फील्ड ॾिनी वई आहे। नवाज शरीफ खे पंजाब में पज़िराई न मिली सघी। कुझु पार्टियूं IGI वारे तर्ज़ ते हलनि पियूं। माज़ी में अहिड़े क़िस्म जा इतिहाद ठहिया ऐं जमहूरी पार्टी लाइ बंदि ॿुधो वियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निसार अहमद खोड़े चयो त असांखे बलूचिस्तान जी सियासत आहे, जॾहिं क़दावर शख़्सनि खे पोइते रखियो वियो। अहिड़े क़िस्म जी सियासत सां नुक़सान थी सघे थो। ईअं न थिए जो PTI जे सरबराह वांगुरु नवाज शरीफ खे बि उन जे नाले सां सॼियो वञे। सिंध में तरक़ियाती कम रोके पंजाब में चालू कया विया आहिनि। रानीपुर पुलिस जे मुबैना तशद्दुद में मारिजी वियल नौजवान जे वारसनि जो लॻल धरणो ख़त्म। SSP ख़ैरपुर जी ख़ातिरीअ बाद नौजवान शाह मुराद द्रोही जे वारसनि धरणो ख़त्म कयो। वारसनि जो चवणु आहे त SSP खेनि ख़ातिरी कराई आहे त संदन मर्ज़ीअ मूजिब FIR दाख़िल कई वेंदी। रानीपुर पुलिस बेगुनाह तशद्दुद करे संदन नौजवान खे क़त्ल कयो आहे। क़त्ल केस दाख़िल करे मुलविस SHO ऐं अहलकारनि खे गिरफ़्तार कयो वञे।
सिंध ऐं पंजाब जे निगरान वॾे वज़ीरनि विच में कच्छे में ॾोहारियुनि ख़िलाफ़ तुर्त गॾियल ऑपरेशन करण ते इतफ़ाक़। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर मोहसिन नक़वी सिंध जे निगरान वॾे वज़ीर सिंध जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान इतफ़ाक़ कयो वियो त सियारो अचण सां दरिया में पाणी जो मिक़दार घटि थी रहियो आहे। जल्द ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन कयो वञे। पंजाब, सिंध ऐं बलूचिस्तान जा आईजीज़ जीअं ई तयारियूं मुकमल करण जो ऐलान कंदा ऑपरेशन शुरू कयो वेंदो। मुलाक़ात में कणक ऐं कमनि जे अघ जे हवाले सां पिणु ॻाल्हि ॿोल कई वई। सुप्रीम कोर्ट सरकारी ऑफिसरनि लाइ साहब लफ़्ज़ जे इस्तेमाल ते पाबंदी लगाए छॾी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में टे रुकनी बेंच ॿार जे क़त्ल केस जी ॿुधणीअ दौरान साहब लफ़्ज़ जे इस्तेमाल ते पाबंदीअ जो हुकुम जारी कयो। अदालत रिमार्क्स न आहिनि त साहब लफ़्ज़ कंहिं आज़ाद क़ौम जी अक्कासी नथो करे। सरकारी मुलाज़िम साहब लफ़्ज़ सां पाण खे एहतसाब खां मथां तसवुर कनि था। इसराइली फ़ौज जो गज़ा जी सभ खां वॾी अल-शिफ़ा अस्पताल ते हमिलो। इसराइली टैंकून कॉम्प्लेक्स अंदरि दाख़िल थी वियूं। इस्लामाबाद में महफ़ूज़ राहदारी मां गुज़रंदड़ माण्हुनि ते फायरिंग। अल-शिफ़ा अस्पताल जे तर्जुमान मूजिबि इसराइली फ़ौज शिफ़ा अस्पताल जे बेसमेंट ताईं पहुची वई ऐं बेसमेंट जे तलाशी शुरू करे छॾी आहे। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि इसराइली फ़ौज दावा कई आहे त इंटेलिजेंस ॼाण जे बुनियाद ते हमास ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। क़ाबिज़ फ़ौज जी बमबारी में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 11,500 खां वधी वियो। हैदराबाद जे इलाक़े कासिमाबाद में औरत क़ौम परस्त अॻवान कामरेड मुल्क जान पीरज़ादो जो फ्लैट मां लाश हथ। नसीम नगर में कामरेड मुल्क जान जो फ्लैट मां फाहो लॻल लाश हथ आयो। पुलिस लाश खणाए पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मुल्क पीरज़ादो जे वालिद जो चवणु आहे त धीउ जी मौत बाबति राति देर सां इतला मिलियो। पुलिस ॿुधायो आहे त मुल्क जान फाहो खाई आपघात कयो आहे। न्याणी छो आपघात कंदी, जांच कराई वञे। जोही में हथियारबंदनि हथां धरती टीवी जे रिपोर्टर शामिर गाॾी जो ज़ख़्मी थियल भाउ हैदराबाद अस्पताल में फौत थी वियो। अमीर बख्श गाॾी जो मढ़ तालके अस्पताल जोही में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। 4 ॾींहं अॻु हथियारबंदनि अमीर बख्श गाॾी खे गोलियूं हणी मर्डरिंग कयो हो। आईसीसी वर्ल्ड कप जी पहिरीं सेमीफाइनल मैच में भारत न्यूज़ीलैंड खे 398 रन्स जो हदफ़ ॾेई छॾियो। भारतीय टीम मुक़ररु ओवरनि में 4 विकेटनि जे नुक़सान ते 397 रन्स ठाहियूं। विराट कोहली ऐं श्रेयस अय्यर जूं शानदार सेंचुरियूं। कप्तान रोहित शर्मा 47 रन्स ठाहियूं। शुभमन गिल 80 रन्स ठाहे रिटायर्ड हर्ट थियो। केएल राहुल 39 ऐं सूर्या कुमार यादव 1 रन्स ठाहे नॉट आउट रहिया। विराट कोहली शानदार इनिंग्स खेॾंदे सभ खां वधीक सेंचुरियूं ठाहिण वारो तेंदुलकर जो रिकॉर्ड बि टोड़े छॾियो।